भिरिया सिटी भरिसां बेदर्दी सां क़त्ल कयल नौजवान बादल मजीदाणो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ संदसि वारसनि जो भिरिया सिटी प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो। इन सिलसिले में मक़तूल बादल मजीदाणी जे वारसनि शाहन मजीदाणो, ग़ुलाम अली, मलूक रिंद, अली ॾिनो मजीदाणो ऐं ॿियनि सख़्त एहतिजाज कंदे ॿुधायो त 9 महीना अॻु असांजे नौजवान बादल मजीदाणो खे बेगुनाह कारोकारी जे इल्ज़ाम में गोलियूं हणी क़त्ल कयो वियो हो, जंहिंजी FIR भिरिया सिटी थाणे ते दाख़िल आहे, पर हिन महल ताईं क़त्ल केस में ॼाणायल मुख्य जवाबदार इमदाद मरी ऐं अब्दुल मजीद मरी खे भिरिया सिटी पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे। हुननि चयो त जवाबदार सरेआम घुमी रहिया आहिनि ऐं केस तां हथु खणण लाइ असांजे घरनि मथां हमला करे रहिया आहिनि। हुननि ॿुधायो त असां ग़रीब मिसकीन आहियूं, असांजो केर बि तदारक करण लाइ तयारु न आहे। हुननि DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरफ फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई त मक़तूल बादल मजीदाणो जे क़त्ल में मुलवस मुख्य जवाबदारनि इमदाद मरी ऐं अब्दुल मजीद मरी खे गिरफ्तार करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।